اللهم صل وسلم على نبينا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. बेइंतिहा भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तवाई असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह बाजारे खां दुआ है त सभिनी जो अचण क़बूल फरमाए। जिन दोस्तन ने ही प्रोग्राम रखियो बज़ाहिर त मूंखे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो, पर हक़ीक़त इहा आहे, इहा ॾस सुठी ॾे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां इन्हनि माण्हुनि जो प्यार आहे। मुँह में छा है, कुछ ना है, ओॾे निस्बत जुड़ियल आहे, इहा दिल ते असर करे थी। अल्लाह जे रसूल फरमायो त अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिदू मिन बादी गरदा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुगदी अबगदहुम। मुझे सहाबा जे बारे में अल्लाह खां ॾिजो। पाण फरमायो तो उन्हनि सां बुग़्ज़ मुंहिंजे करे आहे, उन्हनि सां मोहब्बत मुंहिंजे करे आहे। जेको साहबा सां बुग़्ज़ थो रखे ॼण रसूल सां उनजो बुग़्ज़ आहे, तॾहिं साहबा सां बुग़्ज़ आहे। मूंसां बि मोहब्बत जेकॾहिं दोस्त करनि था त रसूलुल्लाह जे मोहब्बत जे करे करनि था, जो मुंहिंजे ज़ुबान ते नंढड़े खां वठी इहो आवाज़ आहे। ड्यूटी कोन कयमि, नौकरी कोन कयमि, रब फज़ल फरमायो, बस अल्लाह जी मर्ज़ी आहे, जाते रखियईं जहिड़े हाल में रखियईं। मां पंहिंजे रब खां ख़ुशि आहियां। अल्लाह खां दुआ थो कयां जे क़ुरान पाक में आहे त रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना। मां बि पंहिंजे रब खे चवां थो त रब जॾहिं तो मूंखे इन चङी लाइन ते आंदो आहे त मूंखे इन खां न थेड़जा। बाक़ी छा वक़्तु आहे, छा हाल आहे, केतिरो टाइम आहे, मां पंहिंजे रब खां इहा बार बार दुआ कंदो आहियां त रब साईं अहिड़ी महिल ताईं तुंहिंजो फज़ल थियो आहे, इहो फज़ल मूंखां खसिजान, छल मुंहिंजी बि पछाड़ी चङी थिए। अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिंजी पछाड़ी चङी उहो खटी वियो। हदीस पाक में ईंदो आहे त को माण्हू चङा अमल कंदे कंदे जन्नत जे किनारे ते पहुचंदो। पुट वेह तूं, अहिड़ी बदबख्ती थींदी जो जहन्नम ॾे वेंदो। को बुरा कम कंदे कंदे वञी जहन्नम जे किनारे ते पहुचंदो। रब जी का अहिड़ो रज़ामंदो थी पवंदो, जन्नत हासिल थींदी। मां बि रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला मुंहिंजे कोताहिन खे दरगुज़र फरमाए, जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। बाक़ी केतिरो टाइम आहे इहो पाण ई ॼाणे थो। मूंसां दोस्तनि जी मोहब्बत, ख़ुसूसन सुमरा बिरादरी, हज़रत से हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा मुद्दज़िलो आली, अल्लाह ताला उनजो उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए। नंढड़े खां वठी ताल्लुक़ ऐं वास्तो आहे। साईं जन पिरियालो में पढ़ाईंदा हुआ कंहिं मस्जिद में, मुंहिंजो बि अचणु वञणु उते थींदो। उस्ताद हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन ढालेट रहमतुल्लाह अलैहि, उहे बि कुझु नात जा शौक़ीन हूंदा। मां बि काॾम वेझो कंदो, ॻोठु मुंहिंजो वेझो आहे, मिड़े ईंदोसि ॿ टे घड़ियूं संगत सां। पोइ उते साईं हाफ़िज़ साहिब सां बि ताल्लुक़ थियो। पोइ अचानक को हाफ़िज़ साहिब जो कोई प्रोग्राम थियणो हो, का सुन्नत तोहर जो मौक़ो, उन्हनि जे मार्फत साईं मूंखे हुकुम कयो, मां बि अची वियुमि। इहो ताल्लुक़ अॻे जो आहे। मां साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैहि वटि आयो आहियां 1978 में। हे आहे 73 जी ॻाल्हि, 73। मां साईं जे चवण सां हिन जे ॻोठ में आयुमि। कंहिंजी सुन्नत तोहर हुयो उहो मूंखे यादि न आहे, मतिलबु साईं खे यादि हुजे या उहो महफ़िल में आहे या न आहे। पुराणो आहे जवान मौजूद कोन्हे। अल्लाह से उनजे उम्र में बरकत फरमाए। उन जे तौर जे मौक़े ते प्रोग्राम थियो पहिरियों दफ़ो। उन खां बाद में 78 में अचणु थियो बचल शामियाणी सैयद अब्दुल्ला शाह बुखारी, अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां करोड़ा रहमत जा मियां नाज़िल फरमाए। सच पुछो, सच मूंखे पंहिंजे अबे अम्मा जो दुआऊं, पर मूंखे जेके बग़ैर कंहिं हिसाब जे, बग़ैर कंहिं लालच ऐं तमो जे सैयद जो दुआऊं, मां सम्झां थो उन्हनि मूंखे अॾे छॾियो। सैयद अब्दुल्ला शाह बुखारी, उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा साहब भी साईं अब्दुल्ला शाह जो प्यारो माण्हू, वरी बचल शाह में माना इहो ताल्लुक़ क़ाइमु हलंदो रहियो। पोइ साईं वटि मां ईंदो हुउमि हिते
इहो 78 खां पोइ मोटरसाइकिल पोइ साईं खे तक़रीबन हिन इलाइक़े में मां त ईअं खणी चवां त तक़रीबन सिंध जो घणो हिसो मां साईं खे मोटरसाइकिल ते घुमायो मोटरसाइकिल हेॾो में ईंदा हुआसीं कोई हाफ़िज़ अब्दुल गफ़ार साहब आहिनि अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़त में बरकत फरमाए उन्हनि सां बि सुठो तालुक़ु साईं काॾा मोटंदा चवंदा त हाफ़िज़ साहब सां मिलंदा हलो हे त ॼण घरो हुयो साईं अब्दुल्ला शाह जो हाफ़िज़ साहब ग़ुलाम मुस्तफ़ा जे करे मूंखे यादि आहे ड्रेहा होटल तॾहिं नओं निकितो ड्रेहा होटल आप हाजी मोहम्मद बख्श साहब खोसो अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां करोड़ा रम जामिया नाज़िल फरमाए बहरहाल जंहिं सैयद सुवारे खे ॾिठो उन जे ग़ुरबत खे उन जी गैरत खे उन जे इज़त खे उन खे यादि हूंदो त सैयद छा हो अॼु उहे असां में कोन्हनि उन्हनि जी निशानी हज़रत साईं सैयद सईद अहमद शाह बुखारी अल्लाह ताला संदन उमिरि इज़त में बरकत फरमाए मौजूदु आहिनि सच पुछो अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी मां हींअर थोरो साईं खे बि उहो अर्ज़ु कयुमि पई अॼु मंझंदि मूंखे थोरो इहे ख़्यालु थियो त नात जी हैसियत आलमनि जे आॾो काई कान्हे का बहरहाल जवाज़ त ज़रूरु आहे छो त सनद मज़बूत आहे अल्लाह जे रसूल हज़रत हसन खे पंहिंजे मिंबर ते विहारे शेर चवरायो ऐं पंहिंजे तारीफ़ में ॿी रिवायत में ईंदो आहे त साईं जन फरमायो त अजिब अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन मां मुहम्मद जे तरफ़ां तूं काफ़िरनि खे जवाबु ॾे शेर में मुंहिंजे तरफ़ां काफ़िरनि खे जवाबु ॾे हज़रत हसन ॿी रिवायत में चयो त हज़रत हसन मिंबर ते शेर चए पियो त साईं जन मौलाना नईमुल्ला साहब मुद्दज़िल आली कोट सब्दल वारा उन्हनि जे तकीर ॿुधमि त साईं जन फरमाइनि पिया त हज़रत हसन शेर चए पियो त नबी साईं ख़ुशि पिया थियनि मुरकनि पिया साहिब अर्ज़ु कयो साईं तव्हां ख़ुशि था थियो पाण फरमायो त मां ॾिसां थो त जिब्रील अमीन हज़रत हसन जे पुठीअ खे ठापी थो ॾे त अञा चओ मोहम्मद करीम जे तारीफ़ में हज़रत साईं नईमुल्ला अल्लाह ताला उन्हनि जे उमिरि में बरकत फरमाए अल्लाह ताला उन्हनि जी इज़त में बरकत फरमाए मौजूदु आहिनि बहरहाल हज़रत हसन खे इमामुल अंबिया साईं जन दुआ फरमाई बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे पाण फरमायो त अल्लाहुम्मा अय्यदहु बिरूहिल क़ुदस अल्लाह मुंहिंजे हसन जी रूहुल क़ुदस माना जिब्रील अमीन सां मदद फरमाए थो कॾहिं ईअं बि ईंदो आहे रवायत में त कंहिं साहिब सुवारे अर्ज़ु कयो त मस्जिद में शेर पाण फरमायो त न रोकियो इहो शेर काफ़िरनि खे तव्हांजे तीरनि खां वधीक लॻे थो ॿियो मक़ूलो बि को आहे अरबीअ में मूंखां विसरी वियो आहे त तीर जो निशान तलवार जो निशान मिटबो आहे पर ज़बान वारो तीर जेको आहे उहो मिटबो न आहे बहरहाल मूंखे अल्लाह ताला ईअं खणी चइजे कुल फ़न रिजालुन हर फ़न जे लाइ को न को मर्द अल्लाह ताला मुक़ररु कयो आहे को न को माण्हू चूंड कई आहे मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त शायदि इहा रब जी मूं ते करम नवाज़ी थी ग़रीब घराणे में झंग मां अल्लाह ताला कढियो कॾहिं कॾहिं मां पाण बे इख़्तियार रोई पवंदो राति जो जाग थिए ॿिए इलाइक़े में हुजां 100 किलोमीटर पंहिंजे घर खां परे हुजां अधु राति जो अखि खुले त मुंहिंजो आवाज़ु कंहिं न कंहिं जाइ ते हले ऐं उहो बि अल्लाह जी तारीफ़ रसूलुल्लाह जी तारीफ़ ॿियो मूंखे छा खपे भला कंहिंजे दिलि खां त को लफ़्ज़ निकिरंदो त अल्लाह इन बानड़े जी पारत थी अल्लाह इन ते रहम कजा पंहिंजो हाल न आहे पर दुआ ज़रूरु असरु कंदी आहे ईअं बि रिवायत में ईंदो आहे त कंहिं ॿिए खां दुआ घुरायो ॿिए खां दुआ घुरायो जॾहिं ॿियो बानो अल्लाह खे चवंदो आहे त रब इन जी पारत थी त अल्लाह खे रहम ईंदो आहे त इहो मूंखे छो थो चए बानो त मुंहिंजो आहे उहो पारत थो करे आहे त सॼो मुंहिंजो पोइ अल्लाह खे ईअं बि रहमत खे जोश ईंदो आहे अल्लाह में उमेदु आहे त इनशा असां अजाया न आहियूं चालाकी न हुजे अटकल न हुजे चालाकी अटकल तम न हुजे सच पुछो तव्हां पाण खे पाण सुधारियूं अल्लाह कंदो त असांजी अल्लाह मदद फरमाईंदो चवंदा आहियूं त दुनिया जी लालच कंदासीं त दुनिया परे भॼंदी पर दुनिया खे परे धिकारींदो तव्हांजे पेरनि में ईंदी कॾहिं कॾहिं मूंखे भउ थींदो आहे दोस्त पैसा छटींदा आहिनि पेरनि ॾींदा आहिनि त मां पंहिंजे पेरनि खे थोरो परे कंदो आहियां त मतां अल्लाह नाराज़ थिए त मुंहिंजे नेमत जी बेक़दरी थो करे मां मोड़ में चवंदो हुउमि शेर माण्हू स्टेज ते पैसा रखंदा जे अॼु बि घणी कई थी वञे मुंहिंजे मुतालिक़ घणो कुझु चयो वियो ईअं थींदो त बाबा देवबंद जो वॾो नात ख़्वान पोइ मां उहे पैसा न खणंदो तॾहिं 4 आना 8 आना रुपयो 5 रुपया तमामु वॾा हूंदा मूंखे यादि आहे 1969 वारी इलेक्शन में ॻाढ़ी मोरी जूणे जा बिरादरी आहे
हिकिड़ा गाड़ी मोरी हुन पासे ॾांहुं ॾखिणे पासे ॾांहुं ॿियो हेॾो चवंदा आहिनि गाड़ी माना रामीजा उन पासे ॾांहुं उन मस्जिद में प्रोग्राम थियो जमीयत उलमा इस्लाम जो मौलाना बदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह मौलाना मुफ्ती हबीबुल्लाह शेख रहमतुल्लाह अल्लाह ताला उन्हनि जे क़बरुनि ते रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। क़ौमी असम्बलीअ ते मौलाना बदरुद्दीन साहब बीठल आहे ख़ैरपुर जे तक में, सूबाईअ ते मुफ्ती हबीबुल्लाह शेख साहब। पोइ मां बि उन्हनि जे वरक में जीप ते मौलूद चवंदो हलियुमि पिए, मूंखे उहो मौलूद बि यादि आहे। मौलूद ॻाइमि पिए त मुस्लमान ॾियो वोट क़ुरान खे, बचायो अदा पंहिंजे ईमान खे। इहो शेर हुयो उन वक़्त जो, शेर कंहिंजो हो मूंखे हींअर यादि न आई, पर ग़ालिबन इन जे करे चवां थो त मूंखे थोरो शक थो पए त उते कंदर बिरादरी आहे बिंडी बंद जे हेठां, उते हिकिड़ो अलाह वारो बुज़ुर्ग हो अब्दुल लतीफ़, मूंखे यादि ईअं थो अचे त ग़ालिबन उन जो शेर हो, वधीक अलाह थो ॼाणे हींअर मूंखे यादि न रहियो आहे। बहरहाल इहो शेर मां ॻायमि त उतां जो वॾेरे मूंखे 10 रुपया ॾिना। अॼु जेकॾहिं कहिड़ो मूंखे 50,000 ॾींदो त एतिरी ख़ुशी न थींदी जेकी हुननि 10 रुपयनि खां ख़ुशी हासिल थी 1970। बहरहाल पैसो असांजे पोयों जे लालच न आहे, जे लालच आहे त पोइ अजायो आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला असांखे लालच खां बचाए, अलाह ताला पंहिंजी रहम वारी नज़र फरमाए। मां अव्हांजे आॾो आहियां, नौकिरी कोन कयमि, अलाह जो फज़ल आहे। उहो ॿुधायो मां अॻे भेरे त रेडियो वारा पुछनि पिया त तव्हांजी नौकिरी, मां चयो नौकिरी आहे, चए कहिड़ी नौकिरी आहे, मां त अलाह जे रसूल जी तारीफ़ करणु, चई सरकारी था पुछूं, मां चयो इन्हनि खां वधीक ॿिए कंहिंखे सरकार मां मञा ई कोन, उन सरकार जी ग़ुलामी कई अथमि नंढड़े खां वठी अॼु ताईं हलां थो पियो, ऐं अलाह जे फज़ल सां सुठे नमूने सां हलां थो, इज़त सां हलां थो। अलाह खे दुआ आहे, अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा बाक़ी हयाती में मां साईं खे ख्वाब पंहिंजो अॼोको ॿुधायो, साईं खे अर्ज़ु कयुमि त इन जो ताबीर कुझु कयुमि। मां मंझंदि सुतो पियुमि पंहिंजे घर, अचानक ईअं ख़्यालु आयो त मूंसां अॼु हिकिड़ा एॾियुनि वॾियुनि अज़ीम हस्तियुनि माना गादियुनि वारा माण्हू मूंसां शरीक था थियनि, अॼु मूं ते शफ़क़त जो हथु रखंदा। उन्हनि में हज़रत साईं सिराज अहमद शाह अमरोटी, हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हाले जवी। मुंहिंजे दिलि ते थोरो ईअं बार पियो पए त यार मां इन जे लाइक़ु त कञा त अॼु इहे मूंसां शफ़क़त एतिरी करे मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा। बहरहाल मां ईअं सोचियुमि पियो त मूंखे निंड अची वई, त निंड में बि इहो ई वाक़ियो मां ॾिठुमि पियो त महफ़िल में आयो आहियां, साईं सिराज अहमद शाह बि आहे, साईं अब्दुल क़य्यूम, अॼोकी ॻाल्हि कयो, साईं अब्दुल क़य्यूम बि आहे। मां शेर शुरू कयो, शेर कहिड़ो चयुमि, मूंखे ज़हन ते अची वियो बैतुल मुक़द्दस जी ॻाल्हि, त कॾहिं त अमरोटी रहमतुल्लाह अलैह कच्ची मस्जिद जे लाइ जान जो नज़रानो ॾियण जे लाइ तयारु हो मुरीदनि समेत, उहा मस्जिद निशानी अॼु ॾींहुं हिते मौजूदु आहे विच वाह में, बैतुल मुक़द्दस वही हली, असां कुझु न कयोसीं। इहो ज़हन ते आयो मूंखे निंड, हाणे इहा निंड आहे, उहो जाॻा पियो जो इहा ॻाल्हि सोचियमि, फौरन निंड अची वई, हीअ ॻाल्हि ॾाढो अची वई। मां भला तव्हांखे सुर सां उहो बि शेर ॿुधायां। मां उन ई निंड में हिननि बुज़ुर्गनि जे ॾाढो शेर पढ़ियुमि, कहिड़ो, शहर अमरोट जो हर बण उकीरुनि खे उथारे थो, शहर अमरोट जो हर बण उकीरुनि खे उथारे थो, दुनिया में आलमी इस्लाम अॼु हज़रत खे सारे थो। इहो सुर में चयुमि निंड में। कबर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां, कबर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां, अखियूं ॻाढ़ियूं कयूं बैतुल मुक़द्दस ॾे निहारे थो। अञा इहो चयुमि पूरो कयुमि त मां ॾिठुमि त क़ब्रिस्तान में मौजूदु आहे हिकिड़ी क़बर मां ईअं थोरो खुली पई, ॾिठुमि त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन क़बर मां उथिया। अॼु जी ॻाल्हि, साईं जन उथिया पर साईं जन जे चहिरे ते थोरो वरी ईअं कपिड़ो ठाहे मां क़बर जे पेरांदीअ ॾांहुं बीठो, साईं जन क़बर खां निकिरी करे फौरन ओलह मुंहुं करे नमाज़ शुरू कई। मां ईअं ॾिसंदो रहियुसि, अञा ॾिठुमि त वरी पेरनि में ॿी क़बर हुई, ॾिठुमि त उन मां को साथी उथी पियो, उहो उथियो त उहो टकड़ में हली करे साईं जे सॼे पासे न बीठो, ॼण त इमाम साईं थियो, उहो मुक़्तदी थियो, उन बि नमाज़ शुरू करे ॾिनी। मां बीठो ॾिसां थो, खट हुई विच ते, जीअं ॾखिणे पासे ॾांहुं मैयत खे लाहिबो आहे खट रखबी आहे, उहा खट जो नक्शो मुंहिंजे ज़हन ते बीठो आहे। मां ईअं निहारियां पियो त क़िरात कयूं, उहा मां न ॿुधी, रुकू कयूं, सजदे में जेॾी महिल विया त मूंखे जाग थी वई।
मां हैरान थी वियुसि त अलाह जी कुदरत आहे अॼोकी ॻाल्हि टाइम ॾिठुमि त इहो हिकु वरी 35 36 मिंट थिया अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शला उन्हनि जी निस्बत जीअं क़ाइमु रखी अथई अॻिते बि क़ाइमु रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हे मामूली शयूं न आहिनि इन्हनि पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी इज़तूं अलाह ऐं अलाह जे रसूल जी इज़त जे मथां क़ुर्बान कयूं इहो हज़रत अमरोटी हो इहो हज़रत हम्मादुल हारेजवी हो इहो हज़रत हाफ़िज़ महमूद असद हो इहो सैयद मोहम्मद शाह अमरोटी हो इहो हज़रत साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह हो अॼु असां में न आहिनि कल हुया मूंखे एज़ाज़ आहे इन ॻाल्हि जो बि त मां इन्हनि अलाह वारनि ॾाढो शेर पढ़िया उन्हनि बि मूंखे प्यार ऐं मोहबत सां नवाज़ियो अलाह खां दुआ थो कयां त अॻिते बि अलाह ताला खे मुंहिंजी पारत आहे बहरहाल इहे ॻाल्हियूं थींदियूं त तमामु घणियूं थींदियूं मूंखे शेर बि घणा लिखी ॾिना अथऊं कुझु पंहिंजी सिफ़ारिश बि कई अथऊं त कुझु पुराणनि दोस्तनि जी फरमाइश बि आहे उहो तमामु अॼु खां 40 साल अॻिते